जयपुर राजस्थान में हिकिड़ो भगवान जो मंदिर तो भगवान राधा गोपीनाथ। तव्हां अगर के दर्शन कयो हुजे या अगर न भी कयो हुजे त सभु वञी भाई मोबाइल त हलाईंदा आहियो न, गूगल कजो, उनमें सर्च कजो राधा गोपीनाथ मंदिर जयपुर राजस्थान, तो तव्हांखे मंदिर जा ॾाढा सुंदर सुंदर फोटो नजर ईंदा। तो उनमें हिकिड़ी विशेष ॻाल्हि तो मंदिर में कि भगवान पूरे दुनिया में हिकिड़ो ही वो मंदिर आ जंहिंमें भगवान कृष्ण जो विग्रह आ, जंहिं विग्रह में भगवान घड़ी पाती है। चओ हरे राम। ॿियो कोई मंदिर कोने में भाई, काथे भी ॾिसी वठो, केवल जयपुर राजस्थान में हिकिड़ो मंदिर आ जाते भगवान खे घड़ी पाराई वई आ, वॉच। उनजे पोइतां जो कारण छा आहे ख़बर अथव? संत भक्त उते सेवा कंदा, ॾाढे पहिरें जमाने जी ॻाल्हि आ, जॾहिं अंग्रेजनि जो शायद शासन हूंदो तो उते कई भक्त सेवा कंदा भगवान जी ॾाढे भाव सां। तो उते जॾहिं मूर्ति जी स्थापना थी, प्राण प्रतिष्ठा थी, जीअं हिनमहिल राम मंदिर में अयोध्या में प्राण प्रतिष्ठा थी न भाई राम भगवान जी मूर्ति जो, तो ये मान्यता है कि जेॾी महिल प्राण प्रतिष्ठा थींदी आ त पोइ उहो मूर्ति न हूंदी आ, उहे साक्षात भगवान विराजमान थींदा आहिनि, उन्हनि में प्राण अची वेंदा आहिनि। चओ हरे राम। ये मान्यता हुई। तो हिकिड़ो कोई अंग्रेज हुयो जेके ये ॻाल्हि हजम न थी कि ईअं कीअं मूर्तिअ में प्राण हूंदा, ईअं कीअं भगवान साक्षात आहिनि, हे त पत्थर जी मूर्ति आ, मार्बल जी मूर्ति आ। उनखे भरोसो न आयो त उन जमाने में उहो हिकिड़ी घड़ी खणी आयो। जीअं हे घड़ियूं आहिनि त इहे अंदरि बैटरी लॻल हूंदी आहे न, सेल लॻल हूंदा आहिनि, उन्हनि सां इहा हलंदी आहे। पर उहो जेकी बैटरी हुई, उहो जेकी घड़ी हुई, उहो बैटरी सां न हलंदी। उहो कीअं हलंदी? हे जेके असांजे हथ जी पल्स हूंदी आहे, अॼु बि अहिड़ी घड़ियूं ईंदी अथव भाई, जेके पल्स नब्ज़ जेके चवंदा आहिनि, उहे जॾहिं स्पर्श ते घड़ीअ ते त वञी उहो घड़ी हलंदी आहे। चओ हरे राम। हा न भाई, जेको जीरो जागंदो आहे उनजो अगर हथ स्पर्श थी वञे त वो घड़ी चालू थी वेंदी, उन ते बस पल्स स्पर्श थिए त वो घड़ी वो अंग्रेज खणी आयो। चयो भाई ये ॾिसो घड़ी बंदि अथव, सभिनीनि खे ॾेखारी, चई भगवान खे पंहिंजे पारायो, भगवान खे पारायो। अगर तव्हां चओ था साक्षात भगवान आहिनि, इन्हनि में प्राण आ, प्राण प्रतिष्ठा थी आहे, त ॾेखारियो। घड़ी अगर हली त मां मनी वेंदुमि, ऐं न हली त न मनींदुमि। संत भी आया भाव में, उन भी भगवान की घड़ी पाराए छड़ी हुई। जीअं ही भगवान की घड़ी पारायूं तो वाकई वो घड़ी हलण लगी। चओ जय श्री कृष्ण। वाकई घड़ी हलण लगी, बिना नब्ज़ जी वो हलंदी न हुई। पो तो भगवान जे चरणन ते किरी पियो भाई, छो जो संतन जो तो भरोसो हुयो। भगवान छा उनखे ॾेखारण जे लाइ आया जेको शंका पियो करे? उनजे लाइ भगवान न आया, या उनजे लाइ भगवान घड़ी चालू न कई, उनजे लाइ भगवान न ॾेखारियो कि भैया मूर्ति में मां साक्षात आया प्राण प्रतिष्ठा खां पोइ। भगवान केवल संतन जे भरोसे जे कारण भगवान आया, कि इन संत के भरोसो आ, संत पाराई आ तो भगवान घड़ी शुरू करे छॾी। भगवान के घड़ी अॼु बि पाईंदा आहिनि। चओ हरे राम। और केवल हिकिड़ो ही मंदिर अथव भाई, हाणे तव्हां सभु वञी सर्च कजो जरूर। चओ जय श्री कृष्ण।